वॾेरो जेको आहे न उनजी अखि हूंदी आहे सिरण जहिड़ी ऐं नकु हूंदो आहे कुते जहिड़ो। हाणे कुते जे लफ़्ज़ खे हरू भरू माण्हू ॿिए माना में वठनि था। वॾेरा जेके बि हुया उहे सभु सम्झी विया त हाणे इक़्तिदार एॾांहुं थो वञे। वञण टुटण खां पोइ जो प्रोग्राम कोन हो। इलेक्शन जेका 70 जी साईं विढ़ी सिंध मुतहिदा महाज जे प्लेटफार्म तां अदम तशद्दुद सां इनकलाब न ईंदो, असां हथियार बंद वेड़ सां सिंध खे आज़ादु कराईंदासीं। इन जे करे जीअं मां सां गॾु नथा हली सघूं। कॉम्परस सियासत बि जेका ॿी इक़्तिदारी सियासत हूंदी आहे उन वांगुरु हिकिड़ो कमाईअ जो ज़रियो थी पई आहे। साईं जो जवाबु आहे किरदारु सभ खां वॾी बुनियादी ॻाल्हि आहे। हाणे ॼण किरदारु गंदा आहिनि उन करे सियासत गंदी थी वई आहे। साईं जो जवाबु आहे न, मां मुतमइन न आहियां। क़ौमी तहरीक में ॾोह घिड़ी पिया आहिनि। क़ौमी तहरीक या कॉम्परस सियासत चइजे थो उन जा हिकिड़ा बिल्कुलु बुनियादी उसूल आहिनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजो होस्ट काज़ी आलार। मूंसां गॾु आहे जन्नत सुञातत शख़्सियत अब्दुल ख़ालिक जिन जो साहबु ऐं जिस्म माल जो चेयरमैन साहबु ऐं उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िरकार अब्दुल ख़ालिक जिन जो आहे छा, छो जो आम माण्हू त कोन थो सुञाणे सघे। जेको नओं जनरेशन आहे उन जे हवाले सां उन खां पुछंदासीं त सियासत कॾहिं खां शुरू कई ऐं उनजो उन में मुश्किलातूं कहिड़ियूं आहिनि। वालेकुम सलाम। तव्हां सियासत शुरूआत कई, उन में कहिड़ियूं कहिड़ियूं मुश्किलातूं तव्हांखे शुरूआत कयूं? मां तव्हां ॿहिराड़ीअ जो मुंहिंजो घर आहे, ॻोठ आहे जेको रेल ऐं रोड जे रस्ते खां तक़रीबन 10 किलोमीटर परे हो। ऐं ख़ानदानी तौरु मुंहिंजो वालिद प्राइमरी टीचर हुयो त असां ग़रीब हुयासीं। सो को जेको रवायती सियासत हुई उन सां असांजो वास्तो कोन हुयो। पर जॾहिं प्राइमरी में असां पढ़ूं था या सेकेंडरी जा पहिरियां साल 60 जो ॾहाको, उन वक़्तु जेका वियतनाम जी वार हुई, अॼु ॾींहं ताईं मां न ते सोचींदो आहियां त उन वक़्तु को मीडिया जो तसवुर बि न हो जेका अॼु जी आहे। अख़बार बि उते कान ईंदी हुई। असांजे ॻोठ में कंहिं कंहिं माण्हू वटि रेडियो हूंदो हुयो। मुंहिंजो वाल साहिबु रेडियो वठी आयो हो, पर सो बि देरि सां। वियतनाम जूं ख़बरूं ॻोठ ॻोठ शहर तोणी हूंदियूं हुयूं। जनरल ग्याप जो नालो पतल हूंदो त सियासत जो या साहिबु वरी हक़नि जी सियासत जदोजहद वारी उन जो पहिरियों जेको असरु थियो मूं ते उहो उनजो थियो। अमली तौर ते मां लाड़काणे में ॼण पढ़ंदो हुउसि हाई स्कूल में, त उन वक़्तु इहो 60 जो ई ॾहाको आहे। अयूब खान जे ख़िलाफ़ जदोजहद उरूज 60 जे ॾहाके जो पोयों हिसो उरूज ते ई उन में शागिर्दनि जो तमामु वॾो रोल हुयो ऐं ख़ासि करे कराचीअ जा शागिर्द जो 12 या 13 ॼणनि खे शहर बदर कयो वियो हो। त उहा तहरीक पोइ हरंद पहुती लाड़काणे में कॉलेज जा जेके शागिर्द हुया उहे 5, 8 ॾींहं 10 ॾींहं जुलूस कढंदा हुआ। असांजे स्कूल ते बि ईंदा हुआ, बाइकाट कराईंदा हुआ त जुलूस में हलो। अमली तौरु उन सां मुंहिंजो वास्तो इन तरह सां पियो। ऐं उन शागिर्द जदोजहद जा जेके अॻुवान हुया उहे त काफ़ी हुया। मेराज खान हुयो, फतेहाब अली खान हुयो, हुसैन नकी हो, ॿिया बि काफ़ी हुया। पर असां वटि घणो नालो जेको अली मुख़्तार रिज़वी जो आयो त पोइ उन खां थोरो मुतासिर थियासीं। पोइ वरी जॾहिं कॉलेज में आयासीं त पोइ वधीक सियासत में हिसो वरितो ऐं सिंध जी सियासत, सिंध जे हक़नि जी सियासत माना वञण टिटोड़ तहरीक जे उहा उरूज हुयो ऐं उन खां थोरो पोइ वञण टुटी वियो त माना सिंध जे हक़नि जी या सिंध जे हवाले सां सियासत पोइ ॿियनि सभिनी शयुनि ते ग़ालिब थी वई। लाड़काणे जे डिग्री कॉलेज में बि हर ॿिए चौथे ॾींहुं कंहिं न कंहिं शुद्ध सिंधी ॿोलीअ जो मसइलो हुयो। ॿिया मसइला या हैदराबाद में बुख हड़तालूं थींदियूं, छोकिरियूं जेल में वियूं त वरी उन्हनि ते एहतजाज थींदो, जुलूस निकिरंदा। अमाला शेख असां मूंखां 2 साल
सीनियर हुयो ऐं उहो वधीक सियासत में मुतहरिक हुयो त पोइ असां बि हुन सां गॾिजी ईअं उहा सियासत कईसीं ऐं पोइ वरी 70 जी जेको इलेक्शन आई पाकिस्तान में पहिरियों दफ़ो हुयो त आम राय ते इलेक्शन थिए पई ऐं उन खे जनरल यया पूरो 1 साल इलेक्शन मुहिम जो ॾिनो त वधीक जेका सियासत फैली ॻोठ शहर में सा इन इलेक्शन जिते ऐं मां खे बि हुन में तमामु घणी दिलचस्पी हूंदी हुई पोइ अहिड़ी तरह सां अमली सियासत ॾे आयासीं ऐं पोइ जॾहिं मां वरी इंजीनियरिंग कॉलेज में दाख़िला वरिती तॾहिं उहो कॉलेज हो सिंध यूनिवर्सिटीअ सां लाॻापियल हुयो उते पहुचण सां तेसिताईं मूंखे कुझु चइजे शऊर सियासत जो ऐं उन में वरी नेशनलिस्ट सियासत जी ख़बर साईं जेम्स हैद किताब पढ़णु शुरू कया कॉलेज में त पोइ जीअं मां जामशोरे में इंजीनियरिंग कॉलेज में पहुतुसि सिंध यूनिवर्सिटीअ में त पोइ मां GS सिंधु स्टूडेंट फेडरेशन में शामिलु थियुसि उन सां सियासत कई ऐं पोइ वरी 72 में GS महाज़ ठहियो उहो बि ईअं त जेको मूं चयो 70 जी इलेक्शन तव्हां बि ॼाणो था सभु को ॼाणो थो हिकिड़ो तमामु फ़ैसिलाइतो मरहलो हुयो पाकिस्तान में सियासत जो मूं चयो पहिरियों दफ़ो आम राय ते इलेक्शन थी हुई ऐं उन्हनि खे पूरी पंहिंजी मुहिम हलाइण जो मौक़ो ॾिनो वियो ऐं माण्हुनि वाज़िब फ़ैसिलो ॾिनो अवामी लीग जे हक़ में जेका क़ौमी वहदतुनि जे हक़नि जी उन्हनि जी ख़ुदमुख़्तारीअ जो प्रोग्राम रखे पई पोइ उन्हनि खे जीअं सभु को ॼाणे थो उन्हनि खे इक़्तिदार जे बजाए उन्हनि ते फ़ौजी चढ़ाई कई वई त पोइ बांग्लादेश ठहियो त हिकिड़ो जहिड़ो की नओं दौरु शुरू थियो पाकिस्तान में बि जेको आयो इक़्तिदार ते ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उन चयो त हाणे नओं पाकिस्तान था ठाहियूं त सिंध में बि सियासत जो हिकिड़ो नओं मरहलो शुरू थियो उन में ऐं घणा माण्हू जेके एंटी वन्यूट मूवमेंट में साईं जेम्स हैद जे क़यादत में कमु कयूं पियो उन्हनि मूं घणा माण्हू पीपल्स पार्टीअ में हलिया विया ख़ासि करे वॾेरा सभई हलिया विया तमामु थोरा माण्हू साईं सां बचा वञी त पोइ इन बदिलियल सूरत हाल में या चइजे नई सूरत हाल में जेके बि साथी हुया साईं जा बचा बाक़ी उन्हनि जो इजलास उन हैदर मंज़िल ते कराचीअ में कोठायो 18 जून 1972 ते उन में मां शरीक हुयुसि साईं हिकिड़ी ॻाल्हि हिन में तव्हां चओ त उहे माण्हू जेके पीपल्स पार्टी में जेका छॾी विया उनजा कहिड़ा सबब हुया जो छॾी विया साईं जन अदा हिकिड़ी चवणी अथव जी त इक़्तिदार जे हवाले सां वॾेरो जेको आहे न उन जी अखि हूंदी आहे सिरण जहिड़ी ऐं नकु हूंदो आहे कुते जहिड़ो हाणे कुते जे लफ़्ज़ खे हरू भरू माण्हू ॿिए माना में वठनि था माना कुते जो नकु एॾो हूंदो आहे जो उहो कोहे शइ ते उनखे धप अची वेंदी आहे ऐं सिरण जी वरी नज़र एॾी हूंदी आहे जो मेल मथे हूंदी आहे त उनखे ख़बर पवंदी आहे त किथे ढूंढ पियो आहे उते उहा पहुची वेंदी आहे त हुननि ॾिठो त इक़्तिदार हाणे ज़ुल्फ़िकार भुट्टे जे पासे थो वञे रियासत या खुलम खुला ॻाल्हि इन ते अलॻि तफ़सील सां केतिरो बि ॻाल्हाए सघिजे थो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेको सियासत में आयो उहो एस्टेब्लिशमेंट जे आशीर्वाद सां उन्हनि जे मफ़ादनि में उहे जेके हुन पोइ कम कया बंगाल जी मुखालफ़त कयईं इक़्तिदार जे मुंतक़िलीअ जी मुखालफ़त कयईं इक़्तिदार में अची बलूचिस्तान जी हुकूमत ख़तमु कयईं पोइ जेके जेके कम कया अथई उहे एस्टेब्लिशमेंट जे मर्ज़ीअ वारा हुया त वॾेरा जेके बि हुया उहे सभु सम्झी विया त हाणे इक़्तिदार एॾांहुं थो वञे हिकिड़ी ॻाल्हि ॿी इहा मुंहिंजी पर्सनल राय आहे त वञण टोड़ तहरीक ज़बरदस्त हुई उन में तमामु घणियूं ख़ूबियूं हुयूं हिकिड़ी उन जी ख़ामी हुई त वञण टुटण खां पोइ जो प्रोग्राम कोन हो
इहो बि हिकिड़ो सबबु आहे सबबु मुंहिंजे आहे, ख़्याल में त वञण जंहिं महिल टुटी वियो त पोइ छा हा पोइ माण्हुनि वटि को प्रोग्राम न हुयो इहो बि हिकिड़ो सबबु थी सघे थो हिकिड़ो हू सबबु बि आहे त सही घणा माण्हू हलिया विया बाक़ी जेके माण्हू हुया उन्हनि जो इजलास मूं चयो पिए त 18 जून ते साईं कोठायो मां शागिर्द हुयुसि तॾहिं सिंध यूनिवर्सिटी इंजीनियरिंग कॉलेज में हा पर जेके बि माण्हू हुया अचण वारा हुए साईं घुराया अमाला शेख ऐं मां असां गॾिजी असां हिते शरीक थियासीं उन ॾींहुं असल में इलेक्शन जेका 70 जी साईं विड़ी सिंध मुतहदा महाज़ जे प्लेटफार्म तां सही पोइ नई सूरत हाल में उते इहा ॻाल्हि आई त भई सिंध मुतहदा महाज़ ई रहे या ॿियो नालो ॾिजे त इहो हैदर बजतोई जो शहर आहे जीए सिंध जामे मोहब्बत पीए सिंध पर वञण टिरोड़ तहरीक दौरान इहो हिकिड़ो अवामी नारो बणिजी वियो अवामी आवाज़ बणिजी वियो ऐं नेशनलिज़म जी जहिड़ो सुञाणप बणिजी वियो पोइ उते मेजॉरिटी माण्हुनि जी चयो त इहो सिंध मुतहदा महाज़ नालो मटाए जीए सिंध महाज़ उन ॾींहुं जीए सिंध महाज़ नालो पियो 18 जून 72 ते मां उन ॾींहुं हुयुसि उन ॾींहुं जीए सिंध महाज़ जो मेंबर थियुसि अॼु ॾींहुं ताईं जीए सिंध महाज़ में आहियां साईं तव्हां जीए सिंध महाज़ सां वास्तो रखो था पिया साईं जेम्स सैद जो त नज़रियो सभु हिकिड़ो ई आहे पर पार्टियूं पाण में मुतहद नथी सघनि इन जा कहिड़ा सबब दादा हिकिड़ो त इहो आहे त साईं जेम्स सैद जी पंहिंजे ज़िंदगीअ में आख़िर ताईं चवंदो रहियो त मुंहिंजी पार्टी जीए सिंध महाज़ आहे सही उहे उन जी शयूं पियूं टूअर ते निकितो हुयो 1987 जे एंड में मार्च में उते बि चयईं माण्हुनि खे त मुंहिंजी पार्टी जीए सिंध महाज़ आहे तव्हां उनजो साथ ॾियो बिल्कुलु या स्टूडेंट फेडरेशन बि हूंदी हुई ॿिया बि फ्रंट हूंदा त साईं चवंदो हो त मुंहिंजी तहरीक जो सीनियर एलिमेंट जीए सिंध महाज़ आहे पोइ माण्हुनि पंहिंजे पंहिंजे मफ़ादनि तहत अलॻि ठाहियूं मसलन पहिरीं जेका हिन में जीए सिंध महाज़ खां अलॻि थी हिकिड़ा 2 ग्रुप ठहिया हिकिड़ी जीए सिंध तहरीक जे नाले सां ठही गुलमोहन जखराणी बशीर कुरैशी वग़ैरह इहे हुया ॿी वरी थोरे वक़्त जे फ़र्क़ सां अलॻि ठही जेका पहिरीं जीए सिंध तरक़ी पसंद पार्टी हुई पोइ वरी जीए सिंध कढी सिंध तरक़ी पसंद पार्टी थी पहिरियां ऐं पोइ त वरी अलॻि थिया उन्हनि दोस्तनि जो शुरूअ में इहो हुयो त जीए सिंध महाज़ अदम तशदुद जी ॻाल्हि छो साईं जो फ़िक्र अदम तशदुद वारो हू गांधी ऐं गफ़ार ख़ान जो पोइ पाण खे चवाईंदो हुयो फ़िक्री तौर बि हू अदम तशदुद में आख़िर ताईं चवंदो रहियो त जीए सिंध महाज़ बि अदम तशदुद जे ज़रिए कयो इन्हनि दोस्तनि जो पहिरीं हुयो उन वक़्त जो रिकॉर्ड पियो आहे अदम तशदुद सां इनकलाब न ईंदो असां हथियार बंदि वेड़ सां सिंध खे आज़ादु कराईंदासीं इन जे करे जीए सिंध महाज़ सां गॾु नथा हली सघूं उन बुनियाद ते जीए सिंध तहरीक जे नाले में हिकिड़ी अलॻि ठही ॿी वरी तरक़ी पसंद पार्टी जीअं चयो पोइ उन खे हाणे सम्झो इहो 89-90 जी ॻाल्हि कयो तव्हां त 35-36 साल थी विया हाणे उन्हनि हथियार बंदि जदोजहद कई कान कई कहिड़ी कयूं छा इहो तव्हांजो कमु आहे सहाफ़ियुनि जो या आम सिंधी माण्हुनि जो त उहे हिन जो इजाज़ो वठनि त जंहिं बुनियाद ते उन्हनि उहा जमायत टोड़े अलॻि ठाहियूं उहो उन्हनि कयो या कोन कयो बाक़ी पोइ त वरी जीअं चइबो आहे खुंभियुनि वांगुरु पोइ साईं जे इंतकाल खां पोइ त हिकिड़ी 2-3 ग्रुप जमायतूं ठहंदियूं वियूं ऐं पोइ हाणे त कॉम्परस सियासत बि जेका ॿी इक़्तिदारी सियासत हूंदी आहे उन वांगुरु हिकिड़ो कमाईअ जो ज़रियो थी पई आहे ॿुधो हर हिकु पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि करे थो उन तफ़सील में मां नथो वञा तव्हांखे ख़बर आहे जॾहिं बि सियासत में पैसो ईंदो उन में ॿियूं बि बुरायूं ईंदियूं उन में इख़्तिलाफ़ बि ईंदा उन में ग्रुप बि ठहंदा जेके इक़्तिदारी पार्टियूं आहिनि या वॾेरनि जूं पार्टियूं आहिनि
उन्हनि में जेके बुरायूं आहिनि जिन ते असां सभई ॻाल्हाईंदा आहियूं उनजो कारण छा हूंदो उनजो कारण पैसो हूंदो आहे छो त उहा सियासत पैसे लाइ थींदी आहे जॾहिं कुंपरत सियासत में बि पैसो अची वियो त पोइ इहे शयूं इहे ग्रुप बंदियूं ॿियूं जेके ॻाल्हियूं थियणु उहे ज़रूरी आहिनि उन सां गॾु हिकिड़ी ॿी शइ मां तव्हांखे हिकिड़ो रुॻो साईं जीएम सैद जी जीअं मूं चयो त हिकिड़ो त हुनजी अदम तशद्दुदी ॻाल्हि ई असां वाह था कयूं ॿियनि दोस्तनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते चयो त असां इनकलाब आणियूं था ॿी जेका ॻाल्हि साईं जी हुई सियासत में जेका आख़िर तोणी हुनजे तकरीर में मिलंदी त सियासी कारकुन जो अख़लाक बुलंद हुजणु बहितर हुजणु बुनियादी शइ आहे उन ते साईं जूं बेशुमार तकरीरूं पियूं आहिनि किताब पिया आहिनि उन में तव्हां वेंदव सभई तकरीरूं तव्हांखे मिलंदियूं रुॻो मां हिन में हिकिड़ो सोशल मीडिया अची वई आहे हिन मां हर को फ़ाइदो वठे थो मां बि वठी तव्हांखे हिकिड़ो किताब छपियो आहे साईं जीएम सैद जा इंटरव्यू नाज़ सनाई छपायो साईं जीएम सैद जा इंटरव्यू नंबर 1 मुरतब नाज़ सनाई आहे रुॻो इन जे करे त मुख़्तसिर आहे तव्हांखे ॿुधायां थो अदरवाइज़ जीअं मूं चयो त इन अख़लाक जे मामले ते साईं जूं अलाए केतिरियूं तकरीरूं केतिरियूं तहरीरूं आहिनि त इहो बि हिकिड़ो सबबु आहे इहो तव्हांखे मां बिल्कुलु मुख़्तसिर आहे पढ़ंदुसि जो तव्हांखे बि ख़बर पए ऐं उन्हनि खे बि हू सुवाल पुछे थो पहिरियों त सियासत में सभ खां वधीक अहम शइ कहिड़ी आहे साईं जो जवाबु आहे किरदारु सभ खां वॾी बुनियादी ॻाल्हि आहे हाणे ॼण किरदारु गंदा आहिनि उन करे सियासत गंदी थी वई आहे असांजे लीडरनि खे खपे असांजे माना क़ौमी तहरीक सां वाबस्तु आहे जेके असांजे लीडरनि खे खपे त पंहिंजे किरदार खे मिसाली बणाइनि जीअं माण्हू हिननि जी पोइवारी करे सघनि इहो थी वियो इन ते वरी हू सुवाल थो करे त छा तव्हां पंहिंजी क़ौमी तहरीक जे कारकुननि जे किरदार मां मुतमइन आहियो साईं जो जवाबु आहे न मां मुतमइन न आहियां क़ौमी तहरीक में ॾोह घिड़ी पिया आहिनि हिकु भेरे मूं सभिनी खे घुराए पुछियो त ॾोह कयो था चयऊं त हा चयोमान त वाइदो कयो त हाणे अॻिते ॾोह न कंदव वाइदो करे विया कुझु माण्हुनि ॾोह छॾे ॾिना ऐं कुझु माण्हुनि ॾोह न छॾिया उन्हनि जो पार्टी सां वास्तो हुयो पार्टी न पार्टियूं चओ पार्टी न जीअं समाज सां न हुयो मुख़्तलिफ़ पार्टियूं तव्हां जेको चयो त जुदा छो आहिनि मां तव्हांखे सबबु थो ॾियां त मुख़्तलिफ़ आहिनि उन्हनि मां हिकिड़ो इहो बि आहे ऐं हीअ बिल्कुलु मुख़्तसिर आहे तफ़सील थोरो वधीक जे तव्हां हूअं त वरी वरी मां चवां थो त इलाही साईं जा इंटरव्यू तकरीरूं पियूं आहिनि पर जे हिन सॼे जो तत्व तव्हांखे ॻोल्हणो हुजे त मां तव्हांखे ॿुधायां थो हिते 1991 में हिकिड़ो प्रोग्राम थियो कराचीअ जे ताजमहल होटल में जीअं समाज जी 2 साल इलेक्शन थी नई चूंडियल क़यादत जेका आई त असांजो जेको सिस्टर ऑर्गेनाइज़ेशन हुई सिंधी पोरियत संगत उन्हनि उनखे अजाण ॾिनो साईं जीएम सैद चीफ गेस्ट हो उते साईं जेका तकरीर कई आहे उहा इंटरनेट ते पई आहे वरी वरी माण्हू हलाईंदा आहिनि उहा सॼी तकरीर साईं जी इन ते आहे ऐं उन में कुझु माण्हुनि जी निशानदाही साईं कई आहे मां कोन थो कयां वधीक जंहिंखे ॼाणणो हुजे तव्हांखे 28 अप्रैल मां तव्हांखे ॿुधायां थो 28 कंहिंखे बि उहा ॾिसणी हुजे जेको ॿुधे थो 28 अप्रैल 1991 ताजमहल होटल जीएम सैद इहे शयूं कंदव त तव्हांखे उहा मिली वेंदी त हिकिड़ो रुॻो जुमिलो ॿुधायां थो साईं चयो त तव्हां सिंध आज़ादु करणु चाहियो था पंहिंजो इख़लाक़ सही न हूंदो सिंध आज़ादु न करे सघंदो बल्कि का बि नेकीअ जो कमु न थी सघंदो जेसिताईं किरदारु सही न हूंदो इहे मुख़्तलिफ़ सबब आहिनि जंहिंजे करे बि जुदा आहिनि इहो त थियो अमली किरदार जो पर जॾहिं क़ौमी तहरीक या कॉम्परस सियासत चइजे थो उन जा हिकिड़ा बिल्कुलु
बुनियादी उसूल आहिनि। हम्म, हिकिड़ो त हुनजो सभ खां पहिरियों उसूल आहे त उहा लाज़मी तौर ते सेक्युलर हुजणु खपे। हा। छो त क़ौम जदीद क़ौम जी जेको तशरीह आहे उहा मज़हब जो हुन में दख़ल न आहे। साईं ब्रेक जो टाइम थियो आहे, नंढी हिकिड़ो साईं वठूं नाज़रीन, हिकिड़ो वठूं था नंढी ब्रेक खां पोइ हाज़िर आहियां तव्हां सां।